सिखो सेखारियो में अस्सलाम वालेकुम। दोस्तों अज अस 8 दर्जे जी रियाज़ी जी टे मश्क तव्हांखे सेखारींदासीं, जंहिंमें 3 सवाल आहिनि। असांखे उम्मीद आहे त हीउ वीडियो ॾिसण खां पोइ अव्हां आसानीअ सां उहा मश्क करे सघंदा। हिन में करणो हीअं आहे त 2 बुनियाद अददनि खे 10 बुनियाद में मटाइणो आहे ऐं 5 बुनियाद अददनि खे 10 बुनियाद में मटाइणो आहे ऐं 8 बुनियाद अददनि खे भी 10 बुनियाद जेको हींअर राइज आहे जेको अददी सिस्टम उन्हीअ में मटाइणो आहे। तो दोस्तों ही मतलब 11011 ये 10 बुनियाद में केतरे जे बराबर थींदा। त हिन में हिकिड़ो आसान तरीक़ो आहे त ही साॻी को लिखी छॾियो थोड़ी विथी सां 1 1 0 1 1 ऐं हाणे इन 2 बुनियाद आहे उनजे करे 2 वाधू ज़रब ॾेई 2 वाधू ज़रब ॾियोस 2 वाधू ज़रब ॾियो 2 ऐं वाधू लॻायो ज़रब ॾियो 2 सां। इन स्टेप खां पोइ तव्हां छा कंदो जो ही 2 बुनियाद जेको आहे 2 उन ते तरतीबवार पाण सग लॻाईंदासीं। 0 खां शुरू कंदासीं 0 1 2 3 ऐं 4। हाणे इनखे हल कंदासीं सग छॾाईंदासीं 1 इनटू 2 खे 4 चकर कंदासीं तो डी के 4 4 नु 8 8 नु 16 थींदा। 1 वरी हिनखे कंदासीं त 8 थींदा। 0 हिनखे कंदासीं त 4 थींदा। वरी 1 सां हिनखे 1 चकर त 1 2 थींदा ऐं ही 1 ज़रब 2 ते जी त पावर 0 आहे उनजे करे 1 थींदो। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त कहिड़ी बि रक़म हुजे जेकॾहिं उन ते पावर 0 हुजे त उहो 1 जे बराबर थींदो आहे। हाणे इनकी ज़रब छॾाईंदासीं 1 16 16 1 8 8 ऐं 4 ॿुड़ियाणी ॿुड़ी 1 2 2 ऐं 1 1 1। इन्हनि सभिनी खे हाणे जॾहिं पाण जोड़ कंदासीं तो 16 ऐं 8 थींदा 24 24 ऐं हीअ 8 27 थींदा। यानी 11011 2 बुनियाद वारो पंहिंजे हिन 10 बुनियाद में जेको आहे सो 27 जे बराबर थींदो। हाणे हीअ जेको आहे सो बी में 14 नंबर तव्हांजे किताब में असां कयो आहे उन 5 बुनियाद वारे खे पाण 10 बुनियाद में मटाईंदासीं। त तरीक़ेकार बिल्कुल साॻियो आहे। 4 लिखो 0 लिखो 1 लिखो 3 लिखो। हाणे 5 है तो ज़रब ॾेई 5 सां वाधू लगायो ज़रब ॾेई 5 सां वाधू लगायो ज़रब ॾेई 5 सां वाधू लगायो ऐं ज़रब ॾेई 5 लगायो। वरी साॻे नमूने सां 5 पावर ते पावर लगाईंदासीं 0 1 2 3। हाणे पावर छॾाईंदासीं 4 इनटू 5 खे 2 चकर कंदासीं 5 5 25 ऐं 5 25 125 वरी वाधू 0 and 5 5 25 थी वेंदो। अहिड़े नमूने सां 1 इनटू 1 5 5 थी वेंदो ऐं साॻे नमूने सां 2 ऐं आख़िरी ते 0 आहे त 1 जे बराबर थींदो। ऐं हाणे जेको आहे सो इनखे छॾाईंदासीं। हिनखे जॾहिं कंदासीं 4 125 सां ज़रब कंदासीं त 500 थी वेंदा। 0 सां कंदासीं त ही सभु 0 थी वेंदो ही 5 थी वेंदा ऐं ही 1 2 थी वेंदो। इन्हनि सभिनी खे जोड़ कंदासीं त इहे थी वेंदा 508। ऐं यानी हाणे थिए थो त जेको 5 बुनियाद में 4013 आहे उहो असांजे मौजूदा 10 बुनियाद में 508 जे बराबर थींदो। हाणे 8 बुनियाद में मटाइणो आहे उन में भी असां तव्हांजे किताब जो सी वारो सवाल मां 11 नंबर हिसाब कयो आहे। इनखे भी साॻे नमूने सां 3 आहे पोइ 0 आहे पोइ 0 आहे पोइ 6 आहे। त हिनखे पाण 8 बुनियाद में 8 ज़रब वाधू ज़रब 8 वाधू ऐं ज़रब 8 वाधू लगाईंदासीं ज़रब 8। त हाणे वरी 8 ते पाण पावर लगाईंदासीं 0 1 2 3। त हाणे पावर छॾाईंदासीं 2 ज़रब 8 8 64 64 खे कंदासीं 8 चकर त इहे वरी 512 थी वेंदा। वाधू 0 ऐं हिनखे कंदासीं त 8 8 64 थींदा ऐं 0 वरी हिनखे 1 8 8 थींदा वरी वाधू 6 इनटू ही 1 जे बराबर थींदो पावर 0 आहे। हाणे जॾहिं हिनखे हिन सां कंदासीं त ही तक़रीबन तव्हांजा थींदा 1536 थींदा ही ऐं हिनखे कंदो त 0 थींदो ही 0 थींदो ही 1 चक 6 थींदा। हाणे इन्हनि सभिनी खे जॾहिं जोड़ कंदासीं त ही थींदा 1542। यानी जेको 8 बुनियाद में 3006 आहे उहो असांजे 10 बुनियाद जेको राय सिस्टम आहे उन में 15,1542 जे बराबर थींदो।
यकीनन हिन मुख्तसर वीडियो में तव्हां समझी विया हूंदा ही तमाम आसान तरीक़ेकार है